एक शख्स लिखो आहे मुफ्ती साहब, नमाज तो हर नबी की शरीयत में हुई, पर अज़ान कहिड़े नबी के मिली? हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं हर नबी जे शरीयत में नमाज हुई। नमाज की कैफ़ियत जुदा हुई, कंहिंखे हिकिड़ी नमाज मिली, कंहिंखे ॿ नमाज़ूं मिलियूं ऐं उन नमाज जा शराइत भी जुदा हुया, पढ़ण जो तरीक़ेकार भी जुदा हुयो। पर कंहिं भी नबी जी शरीयत में नमाज जमात सां न पढ़ी वेंदी हुई। या जेकी नमाज जमात सां पढ़ी वेंदी आहे इहा सिर्फ़ु आख़िरी पैगम्बर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में आहे। ऐं इहा जेकी आज़ान आहे इहा नमाज जी जमात जे लाइ आहे, नमाज जी जमात सां ख़ासि आहे। यानी जेको आज़ान ॾियूं था मक़सदु छा हूंदो आहे? मस्जिद में अची करे जमात सां नमाज़ पढ़ूं। त जमात जी सूरत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत में आहे, इन करे आज़ान जी शुरूआत भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में थी आहे। इन खां पहिरियां आज़ान न हुई। मुफ्ती साहब, कंहिंखे दाद ॾियण जे लाइ ताड़ी हणणु या सीटी वॼाइणु जाइज़ आहे या न? जेकॾहिं जाइज़ कमु आहे, कंहिंजे बि जाइज़ कम जे मथां दाद ॾियणु इहो जाइज़ आहे। जेकॾहिं अॻिलो माण्हू जेको आहे कमु ई नाजाइज़ थो करे, नची ॾेखारे थो, उनखे वाह वाह नाहे करणी, हराम आहे, गुनाह आहे। जाइज़ कम ते जेको आहे दाद ॾियणी आहे। ऐं दाद ॾियण जो तरीक़ेकार छा आहे? सुबहानल्लाह चइजे, को ॿार तिलावत थो करे, या को माण्हू मौलूद थो पढ़े, या का अहिड़ी शरीयत जे दायरे में का शइ करे थो पियो, को जिहादी एतबार सां को फ़न ॾेखारे थो, त उन ते सुबहानल्लाह चइजे या माशाअल्लाह चइजे। बाक़ी ताड़ी या सीटी वॼाइणु इहो हिकिड़ो नाज़ेबा शइ आहे। क़ुरान पाक में जंहिं बि मक़ाम ते सीटी या ताड़ी जो ज़िक्र आयो आहे उनजो तालुक़ु कुफ़ार ऐं मुशरिकीन सां आहे। यानी इहा शइ मुसलमाननि जी न आहे। हिन वक़्त बि जंहिं महफ़िल में ताड़ी वॼाई वेंदी आहे या सीटी वॼाई वेंदी आहे इहा ग़ैर मुस्लिमनि खां असां वटि आई आहे। मुसलमाननि जो इहो शिआर न आहे। इन करे सुबहानल्लाह या माशाअल्लाह चइजे, ताड़ियूं न वॼाइनि। मुफ्ती साहब, मुर्गी जा पेर यानी पंजा खाइणु जाइज़ आहिनि या न? मुर्गी जा पंजा खाइणु बिल्कुलु जाइज़ आहे। मेडिकली एतबार सां बि फ़ाइदेमंद आहिनि। इन में का बि अहिड़ी ममानियत न आहे, छो त हलाल जानवर जा जेके आज़ा शरीयत खाइण खां मना कया आहिनि उन्हनि में इहे पेर दाख़िल न आहिनि। पेर माण्हू खाई सघे थो, पर उनखे साफ़ु करे चङी तरह, ऐं जंहिंजी दिलि गवारा करे, जंहिंजी तबियत गवारा करे उहो खाए, छो त इन जो खाइणु को फ़र्ज़ु वाजिबु न आहे। जंहिंखे पसंदि आहे खाए, जंहिंखे न आहे पसंदि न खाए। मुफ्ती साहब, मजबूरी में ॿार बंदि कराइणु जाइज़ आहिनि या न? मुस्तक़िल हमेशह जे लाइ ॿार बंदि कराइणु इहो शरीयत में नाजाइज़ आहे। यानी का बि अहिड़ी दवा इस्तेमालु करणु, को अहिड़ो इंजेक्शन हणाइणु या को अहिड़ी मेडिसिन इस्तेमालु करणु जंहिंसां हमेशह जे लाइ ॿार बंदि थी वञनि, ॿार ॼणण जी ताक़त ई ख़तमु थी वञे, अहिड़ो को बि ज़रियो इख़्तियार करणु हराम आहे, जाइज़ न आहे। बाक़ी जेकॾहिं का मजबूरी आहे, औरत एतिरी कमज़ोर आहे जो उन जे अंदरि ॿार पैदा करण जी ताक़त न आहे, या ॿार जे मथां ॿार थो अचे जेको ॿारु अॻु में मौजूदु आहे उनजी चङी तरह तरबियत नथी थिए, यानी उनजी परवरिश सही तरह नथी थिए, ऐं ॿियो जेको आहे ॿारु मथां अचे थो पियो, त अहिड़ी कंडीशन में इन शरई उज़र जे करे चंद सालनि जे लाइ, यानी कुझु अरसे जे लाइ माण्हू वक़फ़ो कराए सघे थो, लेकिन मुस्तक़िल ॿार बंदि कराइणु इहो शरीयत में जाइज़ न आहे। मुफ्ती साहब, अगरि माण्हू नफ़ली रोज़ो रखणु थो चाहे पर सहरी नथो खाए, छा उनजो रोज़ो थी वेंदो? रोज़ो चाहे नफ़ली हुजे या फ़र्ज़ी हुजे, रमज़ानुल मुबारक जो रोज़ो हुजे या को ॿियो रोज़ो हुजे, उन जे लाइ सहरी खाइणु सुन्नत आहे। सहरी फ़र्ज़ु वाजिबु न आहे, सुन्नत आहे। सहरी जेकॾहिं खाईंदो त उनखे सहरी जी बरकत बि हासिलु थींदी ऐं सुन्नत जो सवाब बि मिलंदो। पर जेकॾहिं को माण्हू सहरी नथो खाए, सिर्फ़ु नियत थो करे, त उनजो बि रोज़ो थी वेंदो, रोज़े में कोई मसइलो न थींदो। मुफ्ती साहब, अगरि कोई फ़ौत थी वञे त उन जे वारिसनि सां ताज़ियत करण जो शरई तरीक़ो छा आहे? जेकॾहिं को माण्हू वफ़ात थो करे वञे त ताज़ियत जो तरीक़ो इहो आहे त उन जे वारिसनि ॾे वञिजे, उन जे ॾुख में शिरकत कजे, उन जे लाइ दुआ कजे। इहा जेको आहे शरीयत में जाइज़ आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी नियाणी जो पुटु फ़ौत थी वियो, उन जेको आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने पैगाम मोकिलियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बि उन जे लाइ ताज़ियती अल्फाज़ ख़त में लिखी करे मोकिलिया। ताज़ियत जो जेकी मुद्दत आहे 3 ॾींहं आहे। 3 ॾींहंनि ताईं ताज़ियत करणु जाइज़ आहे। 3 ॾींहंनि खां बाद ताज़ियत करणु मकरूह आहे। 3 ॾींहंनि ताईं उन वारिसनि जे घर, जेकॾहिं को माण्हू ताज़ियत जे लाइ वञे थो, उन वारिसनि जे मयत जे वारिसनि जे घर मंझां का शइ खाइणु इहो बि मकरूह आहे। पाड़े वारनि जे मथां हक़ु आहे त उहे उन ॾींहंनि जे अंदरि मानी मोकिले सघनि था, जेके महिमान आयल आहिनि उन्हनि जे लाइ। जेको बि शख़्स ईसाल सवाब करणु चाहे थो त जंहिं वक़्त करे जेकी शइ ईसाल सवाब करे, चाहे तिलावत करे, चाहे नमाज़ करे, चाहे का बि शइ करे, उन जे लाइ का ख़ासि जेको आहे वक़्तु मुक़ररु न आहे, जॾहिं बि कजे। इख़लास उन में आहे त माण्हू इनफ़िरादी तौरु पंहिंजे एतबार सां अल्लाह खां दुआऊं घुरे, मयत जे लाइ ईसाल सवाब करे, इहो बहितर तरीक़ो आहे।